नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी सी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मौसमियात खाते पारां जेके सामूंडी जेके तेज़ हवाउनि सां गॾु जेको बरसाति जी अॻकथी कई, उन हवाले सां मिरपुर ख़ास ज़िले में या थरपारकर ज़िले में बरसाति जो वसकारो शुरू आहे। उन हवाले सां जेको सिंध टीवी जे जेको मुख़्तलिफ़ रिपोर्टरनि पारां पंहिंजनि मुख़्तलिफ़ स्टेशन ते जेका आहे उते जे माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त उन हवाले सां हितां जो जेको आहे मिरपुर ख़ास जो जेको डिप्टी कमिश्नर ज़ैनुल मेमण, उन खां अलावा जेको मेयर आहे रऊफ़ गोरी, त उन पारां जेको मिरपुर ख़ास शहर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके विज़िट कया आहिनि। उन खां अलावा मिरपुर ख़ास म्यूनसिपल कॉर्पोरेशन जो जेको अमलो आहे उन्हनि खे पिणु हिदायतूं जारी कयूं। अचो त उन हवाले सां विज़िट दौरान जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, उन खां अलावा डिप्टी कमिश्नर जेका जनरली ज़िले जी सूरत हाल जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, उहा तव्हांखे ॾसी त उन्हनि जो छा चवणु आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे डिप्टी कमिश्नर मिरपुर ख़ास ज़ैनुल मेमण। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ताज़ो मौसमियात खाते पारां जेका बरसाति जी अॻकथी कई, जेको सामूंडी तूफ़ान आहे, उनमें जनरली ज़िले जी छा सूरत आहे? असांजी जेकी एक्टिव कोऑर्डिनेशन रही आहे पीडीएम सां, जेकी डीडीएम जी पंहिंजी प्रिपरेशन रही हुई, जेके मेजर्स वरिता विया हुते, उन जे लाइ अल्हम्दुलिल्लाह असांजी जेकी हीअं रिपोर्टिंग थिए पई असिस्टेंट कमिश्नर जी तरफ़ां, त सिर्फ़ु नेचुरल कॉज़िस जे करे हुते को डैमेज थिए पियो, लाइटनिंग स्ट्राइक या मतिलबु तमामु हैवी विंड्स आहिनि। अदरवाइज़ हुते जेके नालनि जूं निकासियूं थियल हुयूं, उते जेके ॿिया इंतज़ामात कया, उनजे लाइ पाणी बीहे न पियो, पाणी पंहिंजी जॻह ते निकिरे पियो। सो वी आर अल्हम्दुलिल्लाह सैटिस्फाइड एंड लकी इन द वे कि इहे जेके प्रिपरेशंस घणी रेन खे कंट्रोल करण जे लाइ कयूं हुयूं, उहे सभु कंट्रोल में अची वियूं। ऐं हेसि ताईं जेकी अगरि तव्हांखे डैमेजिस जी रिपोर्ट ॾियां, त अराउंड 19 कंप्लीटली डैमेज जेके ट्रीज़ आहिनि उहे रिपोर्ट थिया आहिनि असांखे। 6 असां वटि इलेक्ट्रिसिटी पोल्स थिया आहिनि। 2 बिल्डिंग्स जी रिपोर्ट आई आहे असांजे जेके डैमेज थी वञनि में, ऐं हिकिड़ी डेथ आई आहे। उहो बि जेको वीचारो गुज़ारे वियो बंदो, उहो 2 लाइटनिंग स्ट्राइक जे करे जी डेथ थी, कोली बिरादरी जो असांजो हो। उनखे बि असां एडिक्वेटली रिपोर्ट करे छॾियो आहे सीएम ऑफिस खे, त उनजी फाइनेंशियल कंपनसेशन उनजो बि केसिस खे अॻियां वधायो वञे। तव्हां चयो पिया नौकोट झुॾो या डिगड़ी साइड बरसाति माना हींअर बि आहे, अञा ताईं थी सघे इम्कान आहिनि। हिन खां पहिरीं इहे इलाइक़ा सॼा ॿुॾल पिया हुआ। उन हवाले सां एलबीडी या उते को ॿियो कमु थियल आहे, या ईअं न थिए जेको गुज़िरियल जेका बरसाति आई उन में झुॾे शहर जे अंदरि कश्तियूं हलियूं पियूं ऐं नौकोट जा इलाइक़ा सभु ॿुॾी विया। ईअं टंडो जान मोहम्मद या डिगड़ी इहे सभु बरसाति जे लपेटे हींअर कहिड़ी हिकमत अमली कई आहे? हीअ त जेके हींअर बरसाति आहिनि, अञा बरसातूं अचणियूं आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु तमामु लाज़मी आहे में, त मीरपुर ख़ास ज़िले जी थोड़ी अनफॉर्चुनेटली जेका लोकेशन या जेका जियोग्राफिकल हिन जी सिचुएशन आहे, ईअं आहे कि सांगड़ ऐं उमरकोट ऐं बदीन जे विच में अचण वारो ज़िलो आहे। अनफॉर्चुनेटली सांगड़ मां जेको पाणी ईंदो आहे, उनजो निकासी जो जेको वे आहे उहो थ्रू एलबीओडी आहे, उहो बि एलबीओडी जे ज़रिए निकिरंदो आहे मीरपुर ख़ास ज़िले मां थ्रू बदीन। सो मगर अगरि सांगड़ में पाणी घणो थो अची वञे, त एलबीओडी स्पिल करे मीरपुर ख़ास में पाणी किराए थो। नंबर 2 आहे कि सांगड़ जा जेके 2 तालका आहिनि, उनमें जॾहिं आर्टिफिशियली पाणी उतां कढियो थो वञे, त उहो वाया तालका सिंधड़ी थो कढियो वञे। सिंधड़ी खे उनजो पंहिंजो पाणी नथो ॿोड़े, छोकी उनमें ढंढ आहे हिकिड़ो, उनखे वरी ॿियनि तालकनि ॿियनि ज़िलनि जो पाणी ॿोड़े थो। लास्ट ईयर हिकिड़ी फील्ड ड्रेन ठाही हुई सिंधड़ी में, जेकी असांखे काफ़ी कमु आई हुई। असां वक़्ती मतिलबु टाइमली वञी करे उते डायरेक्टर नारा केनाल ऐं जेके ॿिया हुनजा एक्सीएंस हुआ, असांजी पंहिंजी टीम, उन ड्रेन खे वरी बहाल कयो वियो। हिंगोने टाउन में बि विज़िट कयो, उते बि हिकिड़ी ड्रेन हींअर वरी असां ठारायूं पिया ईंदड़ मॉनसून सीज़न जे लाइ, त उहो उन ड्रेन खे बहाल कंदे ई पाणी कढूं, अगरि वरी सांगड़ में पाणी चढ़ियो थो वञे। सो उन सिंधड़ी हींअर लीस्ट थ्रेटनिंग असांजो तालको आहे, छोकी असांजो नॉर्दर्न साइड ते थो अचे ज़िले जे। उते हींअर बारिश जो थ्रेट न आहे। कल्ह जी तारीख़ में उते वधि में वधि 3 खां 4 mm बारिश पूरे ॾींहं में रिपोर्ट थी आहे। हींअर उते बारिश थिए बि न पई। जो नौकोट, झुॾो, डिगरी ऐं पंहिंजो टंडो जान मोहम्मद ऐं कोट गुलाम मोहम्मद, इहे असांखे लास्ट टाइम इहे तमामु बुरे तरीक़े सां ॿुधा हुआ। जो रीज़न इहो हो त छोकी मूं तव्हांखे ॿुधायो त एलबीओडी नवाबशाह सांगड़ जो पाणी खणे करे ईंदी आहे, ठीकु आहे, हिते जो पंहिंजो पाणी हूंदो आहे, ठीकु आहे। इहे सभु जॾहिं तव्हां एलबीओडी जी जेकी कैपेसिटी घटि आहे 6000 क्यूसेक तक, हुन में तव्हां मज़ीद पाणी विझंदा त उहो ओवर स्पिल कंदी। ॿियो छा हो कि पुराण बि पंहिंजी कैपेसिटी ते अची वई हुई। पुराण हुई नैरो थी वञे जुदे में वञी करे, हिननि इलाइक़नि में वञी करे, त उहो जॾहिं पुराण पंहिंजे लेवल खां राइज़ थी हुई, त एलबीओडी हुन ते पाणी वञी न पियो सघियो, सॼो बैक पे थियो, एलबीओडी ओवर स्पिल करे वई, सॼो जुदो, टंडो जान मोहम्मद, डिगरी, कोट गुलाम सभु ॿोड़े छॾियईं। ऐं पुराण जो लेवल जॾहिं वञी घटि थियो आहे 6-7 महीना पहिरीं, पोइ वञी उन पाणी असां विझणु स्टार्ट कयो, पोइ क्लियर थियो आहे। हिन साल ईअं थियो आहे जो पुराण जे बैड खे वेकिरो कयो वियो आहे काफ़ी जॻहनि खां। मां 14 तारीख़ ते 3 तालकनि जो तमामु हिकु डिटेल्ड दौरो करे आयो आहियां, जंहिंमें टंडो जान मोहम्मद ड्रेन जी जेकी अल्टरनेट ड्रेन खोटी वई आहे उनखे चेक करायो आहियां, उहा बहाल आहे। ऐं पंहिंजो जुदे में वियो आहियां त इहे आलियाणे जा ॻोठ वारो पासो, रोशनाबाद ब्रिज वारो पासो, पुराण जो जेके 2-3 जॻहनि ते कमु पियल हुयो, एमएमडी जो जिते कमु पियल हुयो, उहो सभु ॾिठा। यानी कि जेतिरो थी सघे थो अवेलेबल पोज़ीशन में असां वेकिरो कयो आहे, उनमें हीअ असां कढी वठंदासीं। नंबर 2 आहे कि हिन दफ़ा जेको थ्रेटनिंग ज़िला आहिनि उहे 4 खां 5 आहिनि। लास्ट ईयर जेका बारिश थी हुई, उहा सॼे सिंध में तमामु घणी थी। सॼे सिंध जो पाणी वाया मीरपुर ख़ासि वेंदो आहे, बदीन ऐं पोइ पंहिंजो शकूर ढंढ में, त मतिलबु सॼो मतिलबु सूबो परेशान हो। हिन साल
फॉर्चुनेटली अनफॉर्चुनेटली ये 3-4 ज़िला जेके कोस्टल बेल्ट ते आहिनि इहे परेशान आहिनि त इन में असांखे उमेद आहे जेकॾहिं तमामु घणी हज़ार mm खां मथे बारिश थी त थ्रेट आहे, लेकिन हिन साल हिन पेशन गोई जेका असांजी थियल आहे उहा मैक्सिमम बि ॾींहं में 150 to 200 mm ताईं असांखे बारिश थियणी आहे, जेकी असांजी अवेलेबल कैपेसिटी में असां पाणी कढी सघूं था। जी तव्हां चयो पिया पुराण खे जेको असां हींअर वेकिरो कयो आहे, जेके माना जुॾो टंडो जानम हूंदा हिन साइड, ऐं इन्हनि में शुगर मिलनि जो जेको पाणी अचे थो, जीअं सांगड़ शुगर मिल जो अचे थो, उन खां अलावा इहो सभु पुराणनि में वञे थो, जुॾे खां वञे थो इहो सॼो पाणी। इन जे करे असीं ॾिसो पिया त हुनजी खाटी कोन पई थिए, ऐं हू एतिरे ताईं त पाणी जीअं अचे थो मथे चाढ़ थो करे छॾे, ऐं हेठि खाटी न थियण जे करे इहे नुक़सान थिया। छा उते हद दख़लियूं हटायूं, छा उते वरी LBD जे तरफ़ां या इन्हनि पुराणनि में का खाटी वग़ैरह थी आहे? मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु ज़रूरु सम्झंदुसि त 37 ड्रेन्स आहिनि, सिम ड्रेन सम्झो, नाला सम्झो, जेके LBOD हींअर ऑपरेट करे थो ऐं मेंटेन करे थो। 37 मां द डे आई विज़िटेड 35 जी डीसिल्टिंग थी चुकी हुई ऐं कुझु जी हली रही पई उन महिल, मूं पाण ॾिठियूं इहे सभु खाटी सुठियूं, जंहिंजे करे जेको तव्हांखे नकासी थींदी उन महिल जॾहिं असां इहो रोशनाबाद ब्रिज ते बीठासीं त 20 फीट हेठि हुनजो मीन्स चङो ख़ासो हुन मां पाणी गुज़री सघे थो खाटी हुजण जे करे। जेके असां जी बिल्कुलु थी आहे, असां विज़िट कयो आहे, कुझु जॻह ते बिल्कुलु हिन जी तरफ़ां कमु कोन स्टार्ट थियल हो, छोकी 4 खां 5 ड्रेन अहिड़ियूं आहिनि जंहिंमें मतिलबु छा चइबो आहे त पुछड़ी तां कमु स्टार्ट करण जो बार ज़मीनदार जी तरफ़ां पे इहो गोड़ थियो ऐं थियो, त उन्हनि खे स्टार्ट खां जॾहिं कंदा आहिनि बिल्कुलु हुनजे इनलेट खां, त उन ताईं उन्हनि जिते इहे सेंसिटिव आहिनि त अञा ताईं मशीनूं पहुतियूं कोन्हे। इहे असां हुन वञी चेक कयो त असां LBOD खे चयो त एक्स्ट्रा मशीन्स आहे कयो, विच मां पुछड़ी खां तव्हां गॾु स्टार्ट करे छॾियो, थोरो अनफीज़िबल थींदो उन्हनि जे लाइ, लेकिन हीअं साइक्लोन थ्रेट खे ॾिसंदे इहो कमु करिणो पवंदो। तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई त उते कहिड़ियूं कहिड़ियूं इंक्रोचमेंट्स रिमूव कयूं वयूं आहिनि। ख़ुश्कनि जो हिकिड़ो ॻोठ आहे उते, ख़ुश्कनि जी ज़मीन आहे उते तक़रीबन 2 एकड़ जी हिकिड़ी पूरी पट्टी असां हींअर क्लियर कई आहे, ठीकु आहे, पुराण जे बेड खे वधाइण जे लाइ। ईअं तव्हां वञो त तव्हांखे रोशनाबाद वारे पासे, आड़ियनि जे ॻोठ जे पासे, हिन पासे जिते जिते असांखे रेजिस्टेंसिस हुयूं उनखे जेतिरो करे सघियासीं फीज़िबल मैनर में करे चुका आहियूं। मसइलो सभिनि खां वॾो इहो आहे त जॾहिं नक्शो मूंखे LBOD वारनि ऐं पंहिंजो मुंहिंजे रेवेन्यू जी टीम ॾेखारियो त रजिस्ट्री शुदा घर माण्हुनि ठाहे छॾिया आहिनि पुराण जे बेड जे मथे। आई वॉज टेकन टू अ सर्टन साइट, मूंखे हिकड़ी साइट ते AC साहब पंहिंजो रेहान ॾेठो साहब वठी विया जुॾे जा, उते पुराण जे बेड ही पुराण गुज़रे पियो, उनजे बिल्कुलु मथे घर ठहियल आहिनि, पूरी पट्टी हिकिड़ी ठहियल आहे, सवे घर आहिनि जुदे जे पासे में। हाणे जॾहिं हिननि घरनि ते असांजी रेवेन्यू टीम वई आहे त तव्हां हिते कॾहिं खां वेठा आहियो, कीअं वेठा आहियो, त खणतियूं ज़मीनूं ॾेखारियूं पयूं रिकॉर्ड में, रजिस्ट्री शुदा पियूं ॾेखारियूं वञनि। सो मूं पंहिंजी टीम खे चई छॾियो आहे त ईंदड़ असांजी जेके हेतिरो सर्वे करे ही रिपोर्टूं ठाहियूं आहिनि, इन में असांखे 4 महीना लॻी विया आहिनि, छोकी रमज़ान जे करे सेटलमेंट सर्वे जी का टीम हिते कोन पहुती, आई बि त कमु अधु अधूरो छॾे वई। असां हुन कम खे पाण मुकमल करण जी कोशिशि पिया कयूं, हुनजी टीम खे अञा बि इंगेज पिया कयूं त जेके नक्शा ठहणा आहिनि, जेके ॾहूं ठहणो आहे, उहो चीज़ असां सां गॾु मिली करे ठाहिनि त सुभाणे इन जो रेफरेंस प्रिपेयर थींदो। ई रेफरेंस बि ईंदो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे, ई रेफरेंस वेंदो चीफ सेक्रेटरी साहब खे, त हे माण्हू हींअर असांजी निगाह में इंक्रोचर्स जी हैसियत रखनि था, जेके पुराण जे बेड जे मथे वेठा आहिनि। इन्हनि खे हितां रिमूव करण जे लाइ जुडिशियल ऑर्डर पास कयो वञे ऐं हिननि खे का जेका बि कंपनसेशन गवर्नमेंट ॾियणु चाहे, अल्टरनेट लैंड ॾियणु चाहे, उन ते वर्किंग कई वञे। जी नाज़रीन, डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबिदीन मेमण जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, हुनजो चवणो त मिरपुखास डिस्ट्रिक्ट खे जेको आहे इहो ख़तरो त घटि आहे, हैदराबाद डिवीज़न या थरपारकर जेका आहे ज़िलो, उनखे जेको बरसाति जो कुझु असरु पवंदो। तव्हां ॾिसो पिया शहर सॼे में असां विज़िट बि कयो आहे, ऐं जेके जिते जिते इहे नंढा नंढा स्पॉट आहिनि उहे इंशाल्लाह क्लियर कराइण जी कोशिशि कयूं पिया। DC साहब असां सां गॾु आहे, पूरी ताउन पूरी टीम सॼी गॾु आहे। जेके पंपिंग स्टेशन आहे उन्हनि जो बि दौरो कयोसीं, इंशाल्लाह जिते बि प्रॉब्लम उहो रिज़ॉल्व कयूं पिया, ऐं अमां ॾिसंदो अॻिते हली इहो प्रॉब्लम कोन थींदो। जेका अॼु इहा जेकी स्नोफॉल आहे ख़तमु थी वेंदी इंशाल्लाह सुबुह ताईं। बाक़ी पाणी हले पियो, नेचुरल फ्लू बि हले पियो, जिते पंपिंग स्टेशन जिते पंप लॻाइण जी ज़रूरत आहे उहो बि असां कमु कयूं पिया। इंशाल्लाह ॾींहुं राति टीम लॻी पई आहे, कंटिन्यू कंदासीं कमु, इंशाल्लाह बहितरीनु थींदो। उहा असां कार्रवाई अॼु अमल में आंदी आहे, उन्हनि कुझु इंस्पेक्टर वग़ैरह कोन आहे, उन्हनि टिनि खे असां सस्पेंड कयो आहे, ऐं अॻिते बि इहो ई कमु कंदासीं। अगरि न हूंदो कोई ड्यूटी ते उनखे इंशाल्लाह सस्पेंड कंदासीं, ऐं जेको ड्यूटी ते अमलो हूंदो उनखे एप्रिशिएट कंदासीं। इहो असांजो हिकिड़ो विज़न आहे, छो त कमु करणी आहे, आवाम जी ख़िदमत करणी आहे, मिरपुखास जी आवाम जी, त असांखे इहो विज़न आहे, उनजो कमु करिणो आहे ऐं उनजी यानी आवाम खे फैसिलिटेट करिणो आहे असांखे। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे जेको मंज़ूर शर
जेको हिंगोरने जी जेका सूरत हाल आहे तालके सिंधड़ी जी ऐं तालको सिंधड़ी जेके मुख़्तलिफ़ स्टेशन हुयूं हिन खां पहिरीं जेका हिंगोरनो आहे उन में जेको खाई गिरोड शरीफ़ या ॿिनि इलाइक़नि खां पाणी अची करे केतिरो ई अरसो जेको आहे ऐं उते पाणी बीहजी वियो मगर हिन वक़्तु जेका थोरी बरसाति पई आहे ऐं उन में हिकु त उन इलाइक़े जे अंदरि बिल्कुलु लाइट कोन्हे ॿिए नंबर ते जेका उते जेको पाणी बीहजी वियो आहे अचो त उन हवाले सां मंज़ूर शहर सां उते जेका माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल कई आहे उन जे माण्हुनि जी तव्हांखे ॻाल्हि ॿोल था ॾिसियो त उन्हनि जो छा चवणु आहे। जी नज़ीर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हिन वक़्तु बाइपर जॉय जो जेको सामूंडी तूफ़ान आहे उहो हिन वक़्तु सिंधड़ी तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि में उन जा असरात ज़ाहिर थी चुका आहिनि। सिंधड़ी तालके जा जेके इलाइक़ा आहिनि हिंगोरनो आहे फुलजूं आहे उन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में थोरी बरसाति पवंदी आहे त उते जेका आहिनि शहर गंदगीअ जे वर चढ़ी वेंदा आहिनि। हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल हिते जेको आहे सो टाउन कमेटी हिंगोरनो शहर जी आहे जिते जेको आहे सो बरसाती पाणी बीहण जे करे हिते जेको आहे शहरनि लाइ अज़ाब बणियल आहे। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल साल जेका बरसाति पई 2022 वारी उन जूं तबाहकारियूं अञा ताईं बि जेके आहिनि से जारी आहिनि। उहो बरसाती पाणी अञा बि जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल आहे पर उते जेको आहे सो हिन वक़्तु जेका इंतिज़ामिया पारां या जेको आहे सो ज़िली हुकूमत पारां या सिंध सरकार पारां अञा ताईं का बि अहिड़ी हिकमत अमली न जोड़ी वई आहे जंहिंजे करे जेको आहे सो हाणे जेके ताज़ियूं बरसातूं पवंदियूं उन्हनि जे पाणी जे निकाल जे लाइ को बि जेको आहे सो जोगा जेका आहिनि सा बंदोबस्तु न कया विया आहिनि। हिन वक़्तु जिते असां मौजूदु आहियूं उहो हिंगोरनो जो रेवड़ी पाड़ो आहे जेको 500 घरनि खां वधीक जेको उन्हनि ते मुश्तमिल आहे। पोइ साल बि जेको आहे सो ॻोठाणा ही शहरी ॿुॾा ऐं हिन वक़्तु बि जेका आहिनि सा हिकमत अमली न थियण जे करे बरसाति वधीक नुक़सानु कंदी। उन सिलसिले में अचो त उन्हनि शहरनि ऐं ॻोठाणनि सां ॻाल्हायूं त हुननि जो उन सिलसिले में छा चवणु आहे। कुझु बि न थियो सर का ॻाल्हि का शइ न थी आहे। हा उहा ई साॻी हालत आहे जेको अॻे हालत हुई असां सां उहा हींअर बि उहा साॻी हालत आहे। हा रस्ता ॿुॾी विया हींअर बि असां सां इहा ई हालत आहे पर न गाॾी जो रस्तो आहे न का ॻाल्हि आहे। को ॿार बचो बीमार थिए त बि का शइ न आहे काई कान्हे हिकु मतिलबु काई ज़रूरी न वई आहे का शइ न थी आहे ईअं ई आहियूं जीअं हींअर ॾिसो पिया ईअं ई आहियूं। अच्छा भला सिमनाले जूं ॻाल्हियूं हुयूं सिमनालो ठहियो या न ठहियो या वरी ॿुधंदासीं। ॿुधंदासूं सिमनालो कोन ठहियो रस्तो ई कोन्हे चओ जाइ कोन थी मिले रस्तो कोन्हे बसि। मुंहिंजा ॿुॾी आहे ॿकरियूं मुंहिंजूं ॿुॾी वियूं रस्ता आहिनि कोन को बंदि आई कोन्हे को सिमनालो आई कोन्हे ऐं सभु कुझु ॿुॾो पियो आहे। हींअर बि मुंहिंजो छपर टिमे पियो ग़रीब जी कंहिंखे रड़ियूं कयूं कंहिंखे चऊं बाबा इहे ॻाल्हियूं ॿुधी 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 अछो मथो थी वियो मूंखे बि 20 साल ॿुधनि थियो आहे। न को सिमनालो न को सिमनाले न को सिमनाले जी माउ ठही आहे। असां ॿुॾूं था ग़रीब पोइ गॾनि ते टपड़ खणूं था पोइ रोड जे पासे ते वेठा आहियूं पाणी बि कोन थो मिले को मिले थो को मिले ई कोन थो सम्झे काठी आई कोन्हे हींअर रधिणा बधिणा ॿुॾी हलिया हाणे वरी शाम टपड़ कढूं पिया रखूं था रोड ते पाणी वरी वियो आहे। असांजो जेको टाउन कमेटी हिंगोरनो आहे हमेशह निधणको रहियो आहे। 2020 जी ॿोॾि हुई 22 जी ॿोॾि हुई ऐं हींअर जेके बाइपर जो आहे तूफ़ान जा जेके असरात शामिलु थिया आहिनि यकीननि ॿोॾि वारी सूरत हाल आहे इन में बि असांजो को धणी साईं कोन्हे। बाअसर धुरियूं जेके मथां खां पाणी सांगड़ कंडियारी पेरूमल मुरादली साबूपोड़ उतां खां थी उतां खां जेको सिमनाले जी सूरत में हिंगोरने में दाख़िल थिए थो हेठि बि बाअसर धुरियूं आहिनि जेके पाणी खे खोलण नथियूं ॾियनि। विच में हिंगोरनो ॿुॾे थो हमेशह असांखे वेढ़ायो थो वञे ऐं उन वेढ़ाइण वारी सूरत हाल में हमेशह ग़रीबनि जो नुक़सानु थिए थो। अञा गुज़िरियल ॿोॾि में जेके नुक़सानु थिया हुआ माण्हुनि जा फसल माल घर तबाह थिया हुआ हुकूमत तरफ़ां का बि ऐलानियल शइ असांखे न मिली न माण्हुनि खे घर मिलिया न को उनजो मुआवज़ो मिलियो ऐं हींअर बि जेको सो माण्हू मजबूर आहिनि। हींअर 2 ॾींहंनि खां जेका हिते मुसलसल राति 1 बजे खां बरसाति हली रही आहे उनखे हींअर 24 कलाक गुज़री विया आहिनि। इन्हनि 24 कलाकनि में का बि अञा पर घोर कोन लधी आहे। ग़रीब माण्हुनि वटि काठियूं न आहिनि खाधे पीते जो सामान न आहे। सभु इदारा सभु जेके सगारी धुरियूं ख़ामोश आहिनि ऐं ग़रीब माण्हुनि जो अलाह ई आहे साईं। जी नज़ीर हिते हिंगोरनो टाउन वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो चवणु हो त जेको आहे पंहिंजो सिंधड़ी तालको जेको हमेशह निधणको रहियो आहे। हींअर बि टाउन कमेटी जेका आहे सा हिंगोरनो में बारिश 2 ॾींहंनि खां हले पई। सिंधड़ी तालके जा मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि उहे बरसाती पाणी जी लपेट में आहिनि। जीअं त 2022 जी जेका बरसाति हुई उन बि वॾियूं तबाहियूं आंदियूं उन ते जेको आहे सो को बि जेको आहे हुकूमत जी तरफ़ां या वस वारनि जी तरफ़ां को बि जेको आहे ख़ातिर ख़्वाह उन्हनि ते कमु न थी सघियो। हाणे वरी जेका आहे असां हींअर बाइपर जॉय जूं तबाहकारियूं जारी आहिनि। केतिरी बरसाति पए थी गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मुसलसल बरसाति जे करे हिन वक़्तु बि जेका सिंधड़ी तालके जा शहर हिन वक़्तु जेका आहिनि सभु बरसाती पाणीअ में ॿुॾल आहिनि। हिते जे रहवासियुनि जो बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो बि इहो ई चवणु हो त हिते जे जेको आहे सिंधड़ी तालके में सिमनालो ॾिनो वञे त जीअं ईंदड़ जेके बरसाती पाणी आहे उनजो निकाल जो रस्तो ॾिनो वञे। जी नाज़रीन तालके सिंधड़ी जे हिंगोरनो टाउन कमेटी में हिन वक़्तु बि जेको बरसाती पाणी बीठल आहे उते जे रहवासियुनि जो चवणो त इंतिज़ामिया खां घुरिजे त फौरी तौर ते बंदोबस्तु कयो वञे। अञा हाणे जेके बरसातूं ईंदियूं
उन में तमामु वधो नुक़सानु थींदो। हिन खां पहिरीं जेको केतिरो ई अरिसो जेको आहे हिंगोर ने उनजे भर पासे में पाणी बीठो, जंहिंजे करे पहिरीं असांजा जेके फसल तबाह थी विया। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे शाहिद मस्जिद क़ाइम खाने झुडो मां। अचो त शाहिद मस्जिद क़ाइम खाने जी ॻाल्हि ॿोल था ॿुधूं त उते झुडो वासियुनि हिन खां पहिरीं जेके बरसातूं आयूं हुयूं उन में केतिरे ॾींहंनि ताईं झुडो में जेके ॿेड़ियुनि ज़रिए जेको माण्हुनि सफ़र पिया कयो, उते जी जेके सूरत हाल जे हवाले सां असां जेका हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। जी, जुडे में जी कल खां बरसात शुरू थी है, अञा ताईं बरसात जो सिलसिलो जारी है। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जुडे में जेका टाउन इंतज़ामिया तरफ़ां ऐलान तो कयो वियो त इम्कानी जेका तूफ़ान आहे हुनखां बचाव लाइ अवां पंहिंजा शटर आहिनि उन्हनि खे मज़बूत करे वठो ऐं जेका सोलर प्लेटूं आहिनि उन्हनि खे मज़बूत कयो। पंहिंजा दुकाननि जी पंहिंजे जेका अवां जा छपरा लॻल आहिनि उन्हनि सभिनी जी हिफ़ाज़त पाण में करियो। पर टाउन इंतज़ामिया तरफ़ां को बि उपाउ न वरितो वियो आहे, जॾहिं त ना ई नालनि जी का सफ़ाई कई हुई, ना ई कोई गटर लाइन जी सफ़ाई कई हुई, ना ई रोडनि ते जेको मिटी या कचिरो जेको पियो हुओ ना ई हू खणायो वियो आहे। ऐं उनखे अलावा मां इहो बि ॿुधाईंदो वञा त जेका रोटर मशीनूं हुयूं, जेका इंजन मशीन हुया ऐं जेका पाइप हुया, हू सभु जा सभु हू किथे आहिनि का ख़बर ई कोन्हे। टाउन इंतज़ामिया में जेका सफ़ाई अमले जी तादाद जेका आहे उहो 150 खां वधीक आहे। उहो 150 अमलो सफ़ाई जो उहो बि नज़र नथो अचे, पर पाण टाउन इंतज़ामिया कमु करण लाइ बिल्कुल बि तयारु न आहिनि। अचो त इन सिलसिले में शहरीनि सां ॻाल्हायूं था त हू छा था चवनि। टाउन इंतज़ामिया ऐलान करायो कि पंहिंजी सोलर प्लेटूं छपरा शटर जेका आहिनि पंहिंजा मज़बूत करे वठो। हू तो सभु जेको उन्हनि ठीकु चयो, लेकिन जेको रोड रस्तनि जी हालत तव्हां ॾिसंदा, हिकिड़ी बरसाति खां पोइ शहर में जॻह जॻह पाणी बीठो आहे ऐं गटर लाइनूं बिल्कुलु को साफ़ कोन्हे, उनमें गंदगी किचिरो ढेर लॻो पियो आहे, थैलियूं छापरूं, को इंतज़ामात कोन आहे। चेयरमैन साहब आहे, ॿियो जेको नाइब चेयरमैन साहब आहे, हिननि वीचारनि विज़िट बि कयो, सभु कुझु कयो मीर साहब वारनि, लेकिन असल में चेयरमैन ठीकु आहे, लेकिन एडमिनिस्टर जेको आहे टाउन जो जेको आहे उहो बिल्कुलु जेको आहे शहर ते को ध्यानु कोन पियो ॾिए ऐं शहर खे तबाही जे ध्यान ते छॾियो आहे। असांखो आला बाला हुकाम खां गुज़ारिश आहे कि असांजी शहर जी सफ़ाई सुथराई करी वञे ऐं शहर में जेको रोड रस्ता जेका आहिनि माण्हुनि जी घटियूं मटण जी आहे उहो ठाहिजी वञे। बिल्कुलु हींअर जुडे शहर में टाउन जो अमलो बिल्कुलु ई न आहे, साफ़ सुथराई लाइ को बि अमलो न मौजूदु आहे। न शहर जी हालत तव्हां ॾिसंदा बिल्कुलु तमामु कंडीशन ख़राबु लॻी पई आहे। टाउन मुलाज़िम हिकिड़ो बि नज़र कोन पियो अचे। हिन वक़्त ताईं बि अञा बि को बि माना तक़रीबन 1 जो टाइम थिए पियो, टाउन मुलाज़िम को बि शहर में मौजूदु न आहे। असां इहो आला अपील खां मुतालबो करियूं था त साफ़ सुथराई लाइ टाउन मुलाज़िम बिल्कुलु हुजणु खपे जुडे शहर में। जुडे में कल्ह खां वरी जेको मींहुं जेको हले पियो इन जे करे थोरो गटर जेका असांजा चौक थिया पिया आहिनि उन में तमामु घणी जेको आहे प्रॉब्लम थिए पई, किचिरो गॾु थी वियो आहे। कुझु एडमिनिस्ट्रेटर जेको आहे असांजो जेको आहे उहो हिते अची वरी हेल्प करे इहे असांजा घटियूं असांजा गस असांजा गटर जेका था इहे कुझु सफ़ाई लाइ कोई अमलो मोकिले ऐं कुझु फंड्स जेका था सिंध गवर्नमेंट जेका था उहा चेयरमैन असांजा थिया आहिनि उन्हनि खे रिलीज़ करे ॾिए त उहो असांखे कमु कराए ॾियनि। जी नाज़रीन, हींअर असां सां गॾु मौजूदु आहिनि जुडो असिस्टेंट कमिश्नर रेहान डेथो साहब। अचो त इन सिलसिले में ॻाल्हायूं था। सर, ॿुधाइजो त बरसाति अञा ताईं केतिरी वसी आहे ऐं हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ अवां कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? जी, बरसाति जी प्रिडिक्शन त हुई ऐं असां कल्ह खां वठी कोशिशि में लॻा पियासीं त सभु लाइन डिपार्टमेंट्स खे हिकिड़ी फोर्स तयारु कयूं जेको एमरजेंसी में रिस्पॉन्स करे। अच्छा, इन जे लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको बारिश जी हिन वक़्तु अपडेट आहे, सुबुह कलाक अॻु खां लाइक हाणे थोड़ी तेज़ शुरू थी आहे, माना इट्स बिटवीन 40 मिलीमीटर्स टू 50 मिलीमीटर्स। उन खां पहिरियां 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर ऐं असांजी प्रिडिक्शन आहे त हीउ सॼो ॾींहुं अॼु असां जुडे में इहा एक्सपेक्ट कयूं था। अच्छा, 2 टाउन आहिनि, हिकिड़ो नओं कोट आहे, हिकिड़ो जुडो आहे। सफ़ाई जो अमल त ज़ाहिर आहे जॾहिं बरसाति रुकंदी आहे त पोइ शुरू थींदो आहे। बाक़ी जेके नाला आहिनि उहे वहणु शुरू थिया आहिनि। पंहिंजो जेको कल्ह सफ़ाई कराई जे तव्हांजी कोऑर्डिनेशन सां गॾु जेको तव्हां आइडेंटिफाई कयो त उन ते असां कमु हलायूं पिया। मां हॉस्पिटल जो सुबुह विज़िट कयुमि त उते मेडिसिन्स अवेलेबल आहिनि, एम्बुलेंस अवेलेबल आहे ऐं वापडा जी टीम हिते आयल आहे जुडो में। काई अहिड़ो वापडा जी तरफ़ां कोई नुक़सानु अला न करे त उहो थिए पियो। बाक़ी कल्ह हिकिड़ो आसमानी बिजली किरण जे करे हिकिड़े डेथ असां रिपोर्ट कई आहे ऐं इन खां ॿियो वधीक असांखे लॉसिस या डैमेजिस रिपोर्ट न थिया आहिनि हिन वक़्त ताईं। बट असां वेठा आहियूं, ऑफिस में मौजूदु आहियूं पूरी टीम सां गॾु। ज़िले जी इंतज़ामिया आहे राब्ते में मुकमल तौर? जी बिल्कुलु, DC साहब ऐं कमिश्नर साहब मिनट टू मिनट डिटेल वठनि था ऐं फ़ोन ते आहिनि ऐं हर कलाक खां पोइ असां उन्हनि खे सिचुएशन रिपोर्ट मोकिलियूं था त केतिरी हवा आहे या बारिश केतिरी आहे ऐं असीं छा पिया कयूं पिया। ऐं असीं उन्हनि खां डिमांड बि कयूं आहिनि, कुझु असांखे कुझु फंड्स या जेको बि एमरजेंसी रिस्पॉन्स लाइ मशीनूं आहिनि जीअं डी वाटरिंग वारियूं उहे असांखे ॾिनियूं वञनि त असां जल्द अज़ जल्द अगरि का अहिड़ी सूरत हाल अचे त उनखे मुंहुं ॾेई सघूं। पर असां वटि कुझु सफिशेंट आहिनि मशीन्स जेके करे वेंदियूं
बट इंशाल्लाह एतिरी नोयत न ईंदी त असां उन सिचुएशन में वञूं, बट वी आर फुली प्रिपेयर्ड। जीअं मां ॻाल्हियूं ॿुधियूं त इन्हनि जो इहो चवणु आहे त जेका टाउन इंतिज़ामिया तरफ़ां असांजी का बि मालिकी न पई कई वञे ऐं उबतो जेका इन्हनि खे तमामु घणो डिॼारे छॾियो आहे, इन्हनि खे ख़ौफ़ में मुब्तला करे छॾियो त मां पाण पंहिंजे दुकान जी, घरनि जी ऐं पंहिंजे इलाइक़े जी हिफ़ाज़त करियो, पंहिंजा शटर मज़बूत करियो, पंहिंजे डिशिंग टिना मज़बूत करियो, पंहिंजी सोलर प्लेटूं मज़बूत करियो। जॾहिं त सफ़ाई अमले जो बिल्कुलु बि नज़र ई नथो अचे। चेयरमैन ऐं काउंसलर जेका नवां आहिनि हू त विज़िट कनि था, पर उन्हनि जे वस में अञा ताईं का शइ कोन्हे। हू सिर्फ़ु विज़िट करे सघनि था, सिर्फ़ु फ़ोटो सेशन ताईं त महदूद आहिनि, पर अञा ताईं जेका आहे हू को बि कमु माण्हू टाउन खां नथा वठी सघनि। ऐं जंहिंजे करे माण्हुनि जो इहो शिकायतूं आहिनि त DC साहिबु जेको आहे फौरी तौर ते इन जो नोटिस वठे ऐं फौरी तौर ते इन जो नोटिस वठे। शहर में जेका आहे टाउन इंतिज़ामिया खे पाबंद कयो वञे त जीअं हू शहर में विज़िट कनि ऐं जेका शहरनि जा मसइला हल कनि। जेको आहे नवकोट शहर आहे उते जी जेके सूरत हाल जे हवाले सां असां जेका हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं मस्जिद चांडे सां, ऐं मस्जिद चांडे पारां बि उते जे जेका माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हुननि जी माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल उते जे रवासी तव्हांखे त ॿुधायो हुनजो छा चवणु आहे? जी नज़ीर, बिल्कुलु नवकोट जे भरपाज़र इलाइक़नि में सामूंडी तूफ़ान बाइपर जो आहे जा जेका असर आहिनि उहे गुज़िरियल 36 कलाकनि खां जारी आहिनि। नवकोट उन जे भरपाज़र इलाइक़नि फज़ल बमरो, नफ़ीस नगर, सतू महल, 22 महल, मोरी, रोशनाबाद ते जेका वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। केॾीमहिल तेज़ त केॾीमहिल हल्की बरसाति जारी आहे। जॾहिं त इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवकोट जे भरपाज़र जेके इलाइक़ा आहिनि उहे ज़राअत जे हिसाब सां ऐं मरकज़ी हैसियत रखनि था। हिते कतीअ में मिर्च ऐं कपह जा जेके फ़सलूं वॾे मुक़दार में पोखिया वञनि था, पर गुज़िरियल 36 कलाकनि खां जेका वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसाति ऐं तेज़ तूफ़ानी हवाउनि सबबु जेको आबादगारनि जे फ़सलुनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। जॾहिं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 36 कलाकनि खां वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसाति खां पोइ जेके नवकोट शहर जा जेके हेठियां इलाइक़ा आहिनि, गंजबख्श कॉलोनी आहे, वादिला कॉलोनी समेत मकरानी पाड़ो समेत जेके हेठियां इलाइक़ा आहिनि उनमें 2 खां 3 फुट पाणी बीहजी वियो आहे। उन पाणी कढण जे लाइ टाउन कमेटी नवकोट जो नओं चूंडियल चेयरमैन नूरमन मंदरो, टाउन ऑफिसर मीर आतिफ टालपुर, वाइस चेयरमैन अज़ीम चांडियो पाणी कढण जे लाइ जेके कोशिशूं उहे करे रहिया आहिनि। जॾहिं त आऊं नवकोट में हींअर शहर बाज़ार में मौजूदु आहियां, हिते माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ये बरसातों का भी 36 कलाक और हम बताए हैं, और माशाल्लाह हमारे जो नए मुंतखब चेयरमैन हैं नूरमन मंदरो साहब, अजीम चांडियो साहब, इनकी शहर के लिए बहुत अच्छी खिदमत हैं, बड़ी खिदमत कर रहे हैं। रोड नाले रास्ते सब इन्होंने क्लियर कर दिए हैं। अभी पानी का निकास जो है ना माशाल्लाह बेहतरीन हो गया नवकोट शहर का। नवकोट शहर में भी काफ़ी बरसात होने के करे नवकोट जी टाउन इंतिज़ामिया तोड़े टाउन चेयरमैन नूरमन मंदरो ऐं मीर आतिफ साहब ॾींहुं राति जाखोड़े रहिया आहिनि। मीर आतिफ साहब राति 12 बजे भी गुज़िरियल पंहिंजी जाखोड़ जारी रखी ऐं टाउन चेयरमैन भी ॾींहुं राति पंहिंजी टीम सां गॾु सॼो ॾींहुं वफ़द सां सूरत में शहरवासियुनि सां गॾु रहियो। बाबा ॾिसो था बरसाती हालत पाण ॾिसो पिया, असांजा बच्चा ॾाढा दरबदर परेशान आहिनि। को बि कुझु कोन्हे, छितूं करियूं अलाए तरफ़ां करियूं, गवर्नमेंट जे तरफ़ां छा कंदी गवर्नमेंट, अलाह जो हुकुम आहे। सिमूं जेके ढोरा आहिनि उहे कीअं था उनमें अञा पाणी गोॾे खां मथे आहे, चेल खां हेठि आहे। खाटी बाटी का खाटी बाटी केरु कराइण वारो माण्हू केरु आहे, केरु कराइण वारो, किथे थींदी आहे खाटी, ॿुधायो को आहे हुक्मदार आहे? इसके बायस से ज़मींदारों को तो नुकसान हुआ है। तूफ़ान से पहले भी काफ़ी नुकसान हुआ है, जो पानी की वाराबंदी और जो मसनूई तरीके से पानी की जो कमी की गई थी उससे भी नुकसान हुआ। फिर उसके बाद अब ये तूफ़ान जो आया इसकी वजह से कपास की फसल है जो शदीद मुतासिर हुई है, क्योंकि हवा की वजह से तकरीबन जो है वो कपास की फसल वो ज़मीं बोस हो गई है, पानी जो है खड़ा हो गया फसलों में। पिछली साल भी सैलाब की वजह से किसान जो थे आबादगार थे वो नुकसान, अब पिछली साल का भी उनका पूरा नहीं होता, इस साल फिर और नुकसान हो गया है। लास्ट ईयर भी यहाँ पर काफ़ी LBOD ने काफ़ी तबाहियाँ मचाई, कुदरती आबी गुजर गए हैं यहाँ पर ढोरों, उसकी भी सफाई नहीं हुई। गवर्नमेंट ने अभी तक महकमा आबपाशी ने किसी किस्म का खातिर खा काम नहीं कराया है, और एक मरतबा फिर हमारे इलाके की फसलें डूबने का और शहरों को नुकसान होने का खदशा है यहाँ पर, क्योंकि भावलपुर से लेकर यहाँ तक जहाँ भी बारिश होती है ये सारा पानी हमारे इलाके की तरफ आता है, और इसके ऊपर इंतज़ामिया को तवज्जो देनी चाहिए। अदा गुज़िरियल 36 कलाकनि खां नवकोट में जेका इहा तूफ़ान वारी बारिश आहे इहा हिते बि हली रही आहे। 12 ॾींहंनि में थोरे नवकोट शहर में आसपास किथे किथे आबादगारनि खे ॿियनि खे ज़रूरु नुक़सान बि बरसाति जे करे थियो बि आहे। बहरहाल नवकोट शहर में पाणी जेको आहे उहा किथे बि बीठल कोन्हे, छो त चेयरमैन असांजो नूरमन मंदरो ऐं टाउन ऑफिसर तोड़े असांजी ॿी जॻह नवकोट जी इंतिज़ामिया आहे उहा ॾींहुं राति हिन कोशिशनि में मसरूफ़ आहे। जीअं त कुझु ॾींहंनि खां वठी बरसाति जी प्रिडिक्शन हुई, मौसमियात खाते ॿुधाए ॾियो। असांजे वटि पंहिंजो कमिश्नर साहिबु शफ़ीक महेसर साहिब वटि मीटिंग बि थी, साईं जिन असांखे सॼी ॻाल्हियूं ब्रीफ कयूं। उन खां पोइ वरी DC साहिब जिन मीटिंग कई हंगामी बुनियादनि ते,
सो असांखे हेडक्वार्टर में रहण जो चयो वियो। असां हिते टाउन कमेटी नऊंकोट जे तरफ़ां जेको आहे बिबर जो आहे जेको अचे पियो साइक्लोन, इन लाइ बिल्कुलु तयारु आहियूं। ऐं बरसातूं पयूं बि आहिनि 2 ॾींहं खां वठी मुसलसल वक़्ते वक़्ते सां बारिश पए पई। अॼु बि जेको आहे 16 तारीख़ ते तक़रीबन 11 साढे 11 बजे जेका बरसाति शुरू थी, उहा कलाक खनि तमामु तेज़ बारिश हुई, जंहिंमें ॿुधायो वञे पियो त 50 मिलीमीटर जेको आहे उहा बरसाति रिकॉर्ड कई वई आहे। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे नारायण दास, जेको टंडो जान मोहम्मद जी उते जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई अथसि, उते जी सूरत हाल जे हवाले सां, उतां जे रवासियुनि जो छा चवणु आहे। ऐं टंडो जान मोहम्मद हिन खां जेके 2023 में जेके बरसाति हुयूं, उन में सॼो शहर बरसाती पाणी जे लपेट में हो। हिन वक़्तु जेका मौसमियात खाते पारां तेज़ हवाउनि सां गॾु जेका बरसाति जी अॻु कथी कई आहे, चोथों हवाले सां नारायण दास आहे जेको उते जे रवासियुनि ॻाल्हि ॿोल कई आहे, उनजी ॻाल्हि ॿोल तव्हांखे था ॿुधायूं। जी बिल्कुलु नज़ीर, ही टंडो जान मोहम्मद जी ॻाल्हि करियां त जेके टंडो जान मोहम्मद में ख़ासि करे ही 2 ॾींहं थिया आहिनि मुसलसल बरसाति जेका उहो तूफ़ानी जारी आहे हिते रवान सां वक़्फ़े वक़्फ़े सां गॾु। ऐं हिते ई जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां टंडो जान मोहम्मद जे ख़ासि करे मुख़्तलिफ़ जेके कॉलोनीज़ आहिनि, उनमें जेके थोरा घणी जेके बरसाति पवे थी त हिते गटर उथली था पवनि, सफ़ाई जो निज़ाम न आहे। ऐं टाउन इंतिज़ामिया जी खणी नाहेली चइजे, उन्हनि अमलदारनि जी नाहेली चइजे, जेके हिते असिस्टेंट मुख़्तियारकार आहिनि या असिस्टेंट जेके रेवेन्यू जा डिपार्टमेंट आहिनि, LBOD जा आहिनि, उन्हनि जेको आहे गुज़िरियल साल बि महा बोर्ड में जेको हिते तमामु घणो ही पुराणो ढोरो आहे उथलियो हो, ऐं शहर जा शहर, ॻोठ जा ॻोठ, समें ॻोठ पाणी जे हेठि अची चुका हुआ। पर हिन वक़्तु बि पूरो साल गुज़री वियो आहे, पर मथां शदीद बरसातूं जारी आहिनि। ऐं उनजे बावजूदि हींअर मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में रोड तव्हांखे ॾिसी रहिया हूंदा, रोडनि ते गोॾे जेॾो पाणी बीठल आहे, माण्हू जेके कारोबार करण लाइ परेशान आहिनि, गाॾियूं अच वञ लाइ परेशान आहिनि। अञा ताईं नुमाइंदनि पारां के बि उपाउ न वरिता आहिनि। वधीक त तव्हांखे असां हिते जे जेके इलाइक़े वासी आहिनि, शहरी आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे शहर जी सूरत हाल खे हिन वक़्तु हालिया बरसातुनि में कीअं था ॾिसनि। इंशाअल्लाह ताला असांजो इहो प्रोग्राम आहे त शहर खे वधि खां वधि असीं साफ़ु रखंदासूं, ऐं शहर जी सफ़ाई ऐं जेके गटर ख़राब आहिनि उहे, ऐं जिथे पाणी बीहे थो। ॿी ॻाल्हि त असांजे शहर खे अलाह जी महिरबानी सां हिकिड़ी वॾी अलाह नेमत आहे जेका पुराण, असांजो ड्रेन जो सिस्टम अहिड़ो आहे, उहो कंहिं शहर में एतिरो कोन्हे। जेको बरसाति अचे थी पाणी हले थो वञे पुराण में, उन में कुझु रुकावटूं आहिनि जिथे किथे, उनखे दूरि कंदासूं। ऐं सफ़ाई हींअर बि शहर में सफ़ाई हले पई, ऐं इंशाअल्लाह ताला शहर जो जेको आहे सो तव्हां शहर खे 5-6 महीननि में चेंज ॾिसंदा हुई। शहर खे अञा असां चार्ज कोन वरिती आहे, 19 तारीख़ असीं चार्ज वठंदासूं। हेसि ताईं एडमिनिस्ट्रेटर हुआ, उहे हलाइनि, अॼु ॾींहं खां एडमिनिस्ट्रेटर ख़तमु थिया। असां मीर ख़ुदाबश कॉलोनी वार्ड नंबर 1 जा रवाशी आहियूं। असांखे ॾाढी परेशानी थी, बरसाति थिए थी, ॾाढी गंदगी थिए थी, रोड ठहिनि कोन था, असां ॾाढा परेशान आहियूं। असांजा कारोबार अॻे ई न आहिनि, बरसाति जे करे पाणी रोड ते जाम बीठो हूंदो आहे, रोड काफ़ी अरसे खां ठही न रहियो आहे। बेराए महिरबानी गंदगी लॻी पई आहे, को ग्राहक अचण लाइ तयारु कोन्हे, असां ॾाढा परेशान आहियूं। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं, बेराए महिरबानी करे असां इहो रोड मंज़ूरु कयो वञे। ॾाढी गंदगी लॻी पई आहे, रबू रोड, मीर ख़ुदाबश कॉलोनी। शहर में किचरनि जो हींअर बारिशुनि जे करे असां इलाही नालनि जी खाटी बि कराई आहे। सॼो कचरा त काफ़ी खणी छॾिया आहिनि, भई कुझु इलाइक़नि में जेकॾहिं रहिजी विया आहिनि हीअ बारिशुनि जूं मथां अची वियूं जो सॼो खाटी करायूंसीं इहो। इनशाला इहे बि थोरो बारिश सही थी वञे त 1-2 ॾींहंनि में कंटिन्यू सफ़ाई कराए छॾींदासीं। बाक़ी मशीनरी असांजी अवेलेबल आहे, सॼी हले पई। हींअर बि तव्हां ॾिसंदो त मशीनरी सॼो हले पई थी। शहर में बि आहिनि रूटर्स, जिते जिते ज़रूरत आहे उहे बि लॻा पिया आहिनि। ड्यूरिंग बारिश त एतिरो सॼो पाणी नथो निकिरी सघे, जीअं थोरी इनशाला रुकंदी बारिश त असांजे कलाक खां 1.5 कलाक इंशाअल्लाह में शहर सॼो क्लियर थी वेंदो। जी नाज़रीन, टंडे जानमोहम्मद वासियुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, हुननि जो चवणो हो त इहा मामूली बरसाति आई आहे, उन में जेको पाणी बीहजी वियो आहे। अञा जेकॾहिं तेज़ बरसाति ईंदी त हुन में ख़बर न आहे इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वठंदी। पर हिन वक़्तु असां अगरि जेका मौजूदु आहे जावेद बजीर, जेको थरपारकर ज़िले जे मिठी जी जेका सूरत हाल ॿुधाए रहिया आहे। जी बिल्कुलु नज़ीर, थरपारकर ज़िले में जेके सामूंडी तूफ़ान जा असरात जेके आहिनि उहे दाख़िल थी विया आहिनि। गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां जेका बरसाति जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां त ख़ासि करे जेका हिन बरसाति में जेका ही सामूंडी तूफ़ान आहे, इन में मुतासिर थींदड़ जेके इलाइक़ा आहिनि उहे डीपलो ऐं इस्लाम कोट ऐं नंगर पार्कर जेके आहिनि उहे मुतासिर, ख़ासि करे उन्हनि जा जेके ॻोठ आहिनि उहे थियणा आहिनि। हिन वक़्तु जेका उतां इतला आहिनि त जेके उते जा जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ताईं
जेके आहिनि मुंतक़िल न करे सघी आहे इंतिज़ामिया, ऐं चुपायो माल जेका आहे उहो घरनि में जेका आहे माण्हुनि जे में महदूद आहे। ख़ासि करे जेका थरपारकर जे माण्हुनि जो जेको रोज़गार ऐं जेको ज़रियो आहे उहो माल मवेशी ते आहे। ऐं माल मवेशी जी हींअर जेका हालति इहा आहे त 2 ॾींहं खां जेका आहे बरसाति हलण जे करे जेका घरनि में जेका ॿधल आहे ऐं जेका सख़्तु जेका बुख़ार में भाॼियुनि पारां ॿुधायो थो वञे त वरितल आहे, पर लाइव स्टॉक खाते जी ॻाल्हि कजे त लाइव स्टॉक खातो जेका आहे उहो मुकमल तौर ते जेका आहे मंज़र आम तां ग़ाइबु आहे। ऐं हिन समूरी जेका सूरत हाल आहे उन ते असां हितां जी जेका आहे इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। थरपारकर जे हिसाब सां हींअर जेकॾहिं अपडेट कजे त असां वटि तालकास जी रिपोर्टिंग जे हिसाब सां 270 mm बारिश थी चुकी आहे। इन हिसाब सां असांखे जीअं ई साइक्लोन जी अपडेट आई आहे बिपर जो आहे, जीअं त असां ग्राउंड असेस कयो आहे, जेके बि ॻोठ असांजा बॉर्डर एरियाज़ ते आहिनि जितां रूट सेंट्रलाइज़ थिए थो हिन जो, उतां असां असेस कयो आहे। जेके फैमिलीज़ अफेक्ट थियनि थियूं उन हिसाब सां असां थ्रू आउट थरपारकर मुख़्तलिफ़ स्कूलनि में ऐं सरकारी अस्पतालनि में रिलीफ कैंप्स आइडेंटिफाई करे रखियूं आहिनि, जिते अगरि असांखे नीड पई त उन्हनि माण्हुनि खे असां इवैक्यूएट करे उते पहुचाए उन्हनि खे असांखे जेके बि ज़रूरी ज़िंदगी जूं सहूलियतूं आहिनि उहे मुहैया कंदासीं। त असांखे जिते जिते असां कंट्रोल रूम क़ाइमु कयो आहे, जेके बि असांखे कंप्लेन अचे थी या जिते असांखे अहिड़ी कोई डेवलपिंग सिचुएशन नज़र में अचे थी त माण्हुनि खे रेस्क्यू कयो वञे, इवैक्यूएट कयो वञे, या इवैक्यूएशन जी हू जेकॾहिं पाण बि कंदा, असां सभिनी माण्हुनि खे हिकिड़ो पब्लिक मैसेज ॾिनो आहे त असां वटि असां गाॾियूं अरेंज कराए छॾियूं आहिनि। टोटल असां वटि पूरे ज़िले हेडक्वार्टर ते हींअर 165 गाॾियूं, जंहिंमें अराउंड कोई 30 to 35 गाॾियूं AC डिप्लो जे डिस्पोजल ते आहिनि। असां वटि गाॾियूं, उन्हनि जो POL, असांजी पंहिंजी मशीनरी अवेलेबल आहे माण्हुनि खे इवैक्यूएट कराइण जे लाइ। इस्लाम कोट में सुधीर राठौड़ सां जेको उते जे रवासियुनि जेका ॻाल्हि ॿोल कई आहे उनजी ॻाल्हि ॿोल तव्हांखे त ॿुधायूं त हिन वक़्तु जेको आहे सामूंडी तूफ़ान जेको आयो पिए ऐं उनजी जेके लहरूं बदीन खां थींदो हुयो, जेको थरपारकर ज़िले खे जेको डीपलो उन खां अलावा कलोई या मिठी इस्लाम कोट या नंगर पार्कर जा इलाइक़ा जेको आहे या मौसमियात खाते पर अॻु कथी कई त उन्हनि खे जेको आहे तमामु घणो नुक़सानु थींदो। उते रिलीफ कैंपूं बि क़ाइमु करे छॾियूं आहिनि, उते मिरपुखा जे कमिश्नर पारां बि पिणु कैंप क़ाइमु करे छॾी आहे। सुधीर राठौड़ जेका उते जी आवाम सां ॻाल्हि ॿोल कई आहे उनजी ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधाईंदो उनजा छा चवणु आहे। जी नज़ीर, जो बाइपर जो आहे जो जेका आहे उहा शिदत आहे उहा त घटिजी वई आहे, पर थरपारकर में उनजो असरु असांखे ॾिसण वटां मिले पियो। थरपारकर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, मिठी, डीपलो, छाछरो, नंगर तोड़, इस्लाम कोट में कल्ह शाम खां ई जेका उहा वक़्फ़े सां कॾहिं हल्की त कॾहिं तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। पाण ॻाल्हि कंदासीं इस्लाम कोट जी, त इस्लाम कोट में हिन वक़्तु जेका आहे उहा 45 मिलीमीटर बरसाति आहे, उहा रिकॉर्ड कई वई आहे ऐं इहो बरसाति जो सिलसिलो आहे इहा हलंदड़ आहे। ॿिए पासे हिन जेका आहे उहा तूफ़ान खे मद्देनज़र रखंदे इंतिज़ामिया पारां इस्लाम कोट जे अंदरि जेका सिटी जे अंदरि 2 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, जॾहिं तालके में 6 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, पर उहे रिलीफ कैंपूं असांखे मुकमल तौर ते ख़ाली नज़र अचनि थियूं। तोड़े ई जेके आहिनि 45 मिलीमीटर जी बरसाति जेका आहे उहा हिते हेठियां इलाइक़ा जेके आहिनि शहर जा उहे मुकमल तौर पाणी जे हेठां आहिनि। असां सरकारी अस्पताल जे मेन रोड ते बीठल आहियूं, जिते 1.5 फुट खां वधीक पाणी जेका आहे उहा हिते बीठल आहे। अहिड़ी तरह लोहार महलो आहे, सूटड़ महलो आहे, तोड़े होॾां मेयारी रोड वज़ीर पाड़ो जेके आहिनि उहे हिन वक़्तु मुकमल तौर पाणी जे हेठां आहिनि, पर इंतिज़ामिया पारां उहे पाणी जी निकाली जे लाइ के बि जोगा बंदोबस्त थियणु घुरिजनि उहे न आहिनि थिया। असां उन्हनि जेके इफेक्टेड माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हितां जी इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। AC साहब वारा आया हुआ, रुगो विज़िट करे हलिया विया आहिनि। हीउ पाणी तक़रीबन ही ॾिसो, ही बोर्ड वारी सूरत हाल हींअर पइजी वई आहे, तक़रीबन 30-35 मिलीमीटर बरसाति पई आहे। ऐं हा हीउ साम्हूं हाल ॾिसो त हीउ नाला सभु उथली पिया आहिनि, को बि मतिलबु के रुगो पिक्चर कढाए हलिया वञनि था, कुझु अमली कमु कुझु बि कोन थो थिए, बसि फोटो सेशन थिए थो, रवाना थी वञनि था। सर हिते केर बि कोन आयो, न इंतिज़ाम का को बि असांजी वार कोन कई आहे। असांजो पाड़ो पूरो द्वार मेंगवाड़ सूटाड़ ग़रीब क़ौम जा जेको महिला आहिनि उहे हाणे किरण शुरू थी विया आहिनि ऐं असांजी कचियूं ज़मीन जॻहियूं उहे किरण थियूं। केर बि इंतिज़ाम हिते कार न को ॿाहिरि कई आहे, न को राति खां पोइ असीं हिन पाणी में डुबिया पिया आहियूं। केरु ॿुधण वारो कोन्हे, केरु अचण वारो कोन्हे, का न रिलीफ आहे, न को टेंट आहे, न को ग़रीब के खाधो आहे। त हिन असां हिते तक़रीबन 3 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, पर असां कोशिशि इहा था कयूं त माण्हुनि खे बेघर न कयूं। माण्हूअ खे बेघर करणु इहो हिकिड़ो वरी नओं डिज़ास्टर पैदा करिणो आहे। को बि माण्हू रिलीफ कैंप में अची ओतिरो सहूलियत सां न हूंदो, हो पंहिंजे या त मिट माइट ॾे हलियो ईंदो या उतां मुंहुं न करणु चाहींदो। बहरहाल उनजे हूंदे बि असां खाध खुराक, मेडिकल ऐं उन खां अलावा स्पेशल टीमूं घुरायूं आहिनि असां कराचीअ खां, जेके हितों जे माण्हुनि जे कंहिं बि हंगामी हालत खे मुंहुं ॾियण जे लाइ, कंहिं बि एक्सीडेंट, कंहिं बि तार में को अची थो वञे, बिजलीअ में अची थो वञे, भित किरण में उहो अची थो वञे, न हंगामी सूरत हाल में सभु अची वियो।
आहे कुदरती आफ़त। असां ॿियनि तालुकनि जी मशीनरी बि मूव कराई आहे, जंहिंमें छाछरो ऐं मिठी ऐं कुझु ॿिया तालुका, उन खां अलावा उहे बि हेवी ड्यूटी पंप आहिनि। ऐं तक़रीबन हे पाणी असांखे थोरो मींहुं विथी ॾे न निकिरी ईंदो अलाह कंदो। पाण जेके आहे शहरी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। ADC 1 आयल हुयो, उन सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। ADC 1 जो इहो चवणु हुयो त असां पूरी कोशिशि कयूं पिया, जेके माण्हू आहिनि उहे रिलीफ कैंपूं त असां क़ाइमु करे छॾियूं आहिनि, पर असां चाहियूं था त माण्हू पंहिंजे घरनि में रहनि, कंहिं बि तरीक़े उहे जेके आहिनि उन्हनि खे ॿीहर कंहिं मुसीबत में न विझूं, छाकाणि त हाणे एतिरियूं बरसातूं न आहिनि। जी नाज़रीन, थरपारकर ज़िले जे जावेद बजीर, उन खां अलावा इस्लामकोट जे रिपोर्टर सुधीर राठौड़ जी ऐं उतां जे माण्हुनि सां जेका ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि जो इहो चवणु हो त हिते माण्हू तमामु घणो ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल छाइल आहे। बरसाति जेको वक़फ़े वक़फ़े खां बरसाति जो जेको आहे वसकारो जारी आहे। अहिड़ी तरह तव्हांखे जनरल सूरत हाल ॿुधाईंदो हलां त मिरपुखास जे सभिनी तालुकनि, जंहिंमें तालुका मिरपुखास हुजे, तालुका शुजाबाद आहे, तालुका हुसैन बख्श मरिया, डिगड़ी, जुडो, नौकोट, टंडो, जान मोहम्मद, इन में बि जेको वक़फ़े वक़फ़े खां 2 ॾींहंनि खां जेको बरसाति जो वसकारो जेको जारी आहे ऐं मौसम तमामु घणी ख़ुशगवार थी वई आहे। ऐं हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके वण टिण ॿूटा आहिनि उन्हनि में जेका सावक अची वई आहे। अहिड़ी तरह हींअर ख़ासि तौर ते अंबनि जो जेको फ़सुलु आहे ऐं उन में जेका पछाटी वैरायटी बेंगणपली आहे, सोनारी आहे, उन्हनि में त कीड़े लॻण जो जेको अंदेशो आहे। बाक़ी हिन वक़्तु जेका बरसाति पई आहे उतां आबादगारनि खे जेका सराई मिली आहे, उन चवणो त अञा ताईं हीअ जेका बरसाति पई आहे उनखे को बि फ़सुल खे अहिड़ो नुक़सानु वग़ैरह कोन्हे, मगर पछाटी वैरायटी जा जेके अंब आहिनि उन्हनि में जेको कीड़ो जेको पवण जो ख़दशो आहे, छाजे करे त जेको वङणपली अंब आहे उन में मिठास तमामु घणी आहे। ऐं उन हवाले सां हितां जी जेका ज़िले इंतज़ामिया जो तव्हां मौक़ो ॿुधो हूंदो, उन्हनि जो चवणो त असां जेके सभु उपाउ वठी छॾिया आहिनि ऐं मिरपुखास ज़िले जे अंदरि को बि हिन वक़्तु एतिरो जानी नुक़सानु न थियो आहे, न को एतिरी का बरसाति पई आहे। मगर जेका सूरत हाल आहे उन में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका असां टीमूं मोकिले छॾियूं, उहो फौरी तौर जेको पाणी कढण में मसरूफ़ आहिनि। ऐं जेके पंपिंग स्टेशन आहिनि उन्हनि ते बि असां अमलो मुक़ररु करे छॾियो आहे, उन ते डीज़ल वग़ैरह असीं ॾियूं पिया त जीअं मशीनूं जेके इहो पाणी निकितो वञे। अहिड़ी तरह जेका आहे थरपारकर ज़िले जी जेका साॻी सूरत हाल आहे, उनजो चवणो त तूफ़ानी जेको ख़तरो जेको हो उहो ख़तरो त टरी वियो आहे ऐं गुजरात या ॿियनि इलाइक़नि जे अंदरि जेको इहो तूफ़ानी जेका सामूंडी तूफ़ान आयो पिए, मगर हिन वक़्तु ताईं अञा ताईं मिरपुखास थरपारकर जे अंदरि का बि अहिड़ी सूरत हाल ख़राबु न आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।